अस्सलाम वालेकुम गाइस, जीअं त हींअर सिंधी बॉयज़ हमारे साम्हूं वरी हाज़िर थिया आहिनि। अॼु वरी हिकिड़ो नओं व्लॉग खणी ॿाहिरि गुलामला शहर में मौजूदु आहियूं, हिकिड़ी हमारी हिस्ट्री में हमारी तालीम में इज़ाफ़ो करण लाइ। अचो त पाण हलूं अंदरि हिकिड़ी मज़ार आहे, मुक़बरो आहे, पाण हुन ते हली विज़िट करियूं, तव्हांखे नई हिस्ट्री जी ॼाण ॾियूं। अचो असां सां गॾु त हली पाण उहा शइ ॾिसूं। अस्सलाम वालेकुम गाइस, जीअं असीं अॼु हिकु मोज़िज़ शख़्सियत मोज़िज़ बुज़ुर्ग जी दरगाह ते पिया हलियूं। जीअं बुले शाह पंहिंजे शाइर में छा ख़ूब चवे थो, पढ़ पढ़ इल्म किताबा वाला नाम रखायो काज़ी, पढ़ पढ़ इल्म किताबा वाला नाम रखायो काज़ी, मक्के जाके हज करे आयो नाम रखायो हाजी। बुल्ले शाह ने कुछ नहीं कीता, बुल्ले शाह ने कुछ नहीं कीता, यार ने कीता राज़ी। जीअं असांजा जेका ओलिया आहिनि बुज़ुर्ग आहिनि ते कुझु बि कोन कयो, पंहिंजी सॼी उमिरि पंहिंजे रब्बुल आलमीन अलाह ताला रब खे पंहिंजे प्यारे अलाह खे राज़ी करण में गुज़ारे छॾी, उनखे ख़ुशि करण में गुज़ारे छॾी आहे। जीअं असीं अॼु हिकु दरगाह ते पिया आहियूं जिते तव्हांखे तमामु ख़ूबसूरत नज़ारा मिलंदा ऐं तमामु तारीख़ी जॻहियूं मिलंदियूं, तारीख़ जे बारे में ॿुधंदा। जीअं असीं तव्हांखे हर ब्लॉग में तारीख़ ऐं नज़ारा ॾेखारींदा आहियूं, पर हिते अॼु हिकिड़ी इम्पोर्टेंट ऐं मेन चीज़ थी जेका थियल आहिनि हिन शख़्सियत जा मौजूदा। हिन पंहिंजी ज़िंदगी में तमामु घणा मौजूदा कया। असीं तव्हांखे उन शख़्सियत सां मिलाईंदासीं जे पंहिंजी जवानी में ज़िंदगी में मौजूदा कया आहिनि। अचो तव्हांखे उहा शख़्सियत सां मिलायूं, अचो मूंसां गॾु। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जन्नत मकाम दोज़ख हराम। खैर है, सही है, ठीक है। हां अल्लाह जा करम दुआ लगी पे अल्लाह जा मेहरबानी माफ करे एहसान। हम आज जैसे आए हैं ना दरसदाद ये असा बुजुर्ग औलिया है नहीं जी की ये मज़ार है। हां जी दरसदाद जैसी मज़ार ते आए हो तो असा थोड़ी सी हिस्ट्री बुधाना चाहंदा सी। तमाम बुधायो औलिया जो पूरो नालो छा हो? साईं दरवेश जो नालो आहे दरवेश दाऊद उर्फ दादर्स ऐं दर्स माना उस्ताद सबक जी तैलीम दाद कई पहुतो दर्स दाद नालो दरवेश दाऊद उर्फ दादर्स ऐं 7 सन जो आहे। हींअर 800 साल से गुज़रिया आहिनि। ऊंच मुल्क जो आहे, माशाल्लाह। ऊंच मुल्क जो आहे, हिते जो न आहे, ऊंच जो आहे। अच्छा साईं साईं पोइ हुते कीअं आया हुआ? कई आयो न पोइ हिते छुलो कढे कलाकोट जी ढंढ में हिते हिते रहियो, हिते छुलो कढे
सही साईं अच्छा साईं जी पैदाइशी सन या साईं जा कुछ अहिड़ो हिकिड़ो वाक़ियो जेको मशहूरु हुजे इलाही ऐं तव्हांखे यादि हुजे अगरि तव्हीं शेयर करणु चाहींदा साईं जो मशहूरी इहा हुई जीअं साईं जो हिते हिन ज़मीन में सभ में साईं जो बाग़ हो अंब हुआ करामत सां अंबनि मां फिरी ॿुॿर थी विया अच्छा माशाल्लाह 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 अंबनि मां फिरी ॿुॿर थी विया अच्छा, इहा माशाल्लाह। माना हर हिकु इंसान खे वॾनि नंढनि खे ख़बर आहे साईं जो बाग़ हो अंबनि जो पोइ दर्स पाड़ में 4 पाड़ा हुआ 4 पुट हुआ साईं जा चइनी पाड़नि एतिराज़ु कयो त हू चए त मुंहिंजी पती ज़्यादा हू चए मुंहिंजी ज़्यादा पोइ हुननि खे चयो पाण आर्डर ख़ुदि ॾिनी त वञ सुभाणे हाणे नाले नाले पती कंदुसि अची खणिजे सुबुह जे अचनि त अंबनि मां फिरी ॿुॿर थी विया ॿेड़ियुनि में फिरी खीर खंड थी वियो ओहो माशाल्लाह माशाल्लाह ये साईं जो हिकिड़ो ॾाढो मशहूरु वाक़ियो हो मशहूरु आहे लाड़ मुल्क जो आहे गौस बाबदीन जो पहिरियों लाड़ मुल्क में ख़लीफ़ो आहे अच्छा गौस बाबदीन ज़करिया जो माशाल्लाह माशाल्लाह शुक्रिया साईं शुक्रिया तव्हां साईं असांखे थोरो ॿुधायो की हीउ छित वारो छा इहो वाक़ियो आहे? साईं इन जे ख़्याल सां त जॾहिं साईं जो मक़बरो ठहियो पिए साईं चयो मूंखे बंदि न करियो बंदि कंदव त आउं परे जे मुरीदनि जा सुवाल कीअं ॿुधंदुसि ऐं खुलो हूंदुसि छित मुंहिंजे मथां न बीहंदी आऊं उन जेके उते रसी वेंदुसि उनजे उते मुरादूं पूरी माशाल्लाह त साईं असां ॿुधो आहे की हिते छित ठाहिण जी कोशिशि बि माण्हुनि कई हुई पर न कोन थी सघी कोन थी सघी मतिलबु कोशिशि कयूं पर छित बीह कोन सघी बी कोन सघी अच्छा उहे राजा बि हिते रखियल आहिनि अच्छा हुते मतिलबु हो जेका मूं इहो ॿुधो आहे असांजे गुरु मेंबर इहो ॿुधो आहे की जंहिं मज़ूरनि इहा छित ठाही हुई ऐं हो पाण बि मतिलबु उन मथां छित किरी ऐं हिते दफ़न थी विया उन क़बरूं ते आहिनि इहो कुझु आहे या हिकिड़े अंदरि क़बर आहे 6 ॿार आहिनि 7 क़बर सत मज़ूर हुआ उन कमु कयो उन छित ठाही हुई अच्छा माशाल्लाह शुक्रिया साईं तव्हां इहा नॉलेज सां गॾु शेयर कई ऐं असीं ॾाढा कुर्ब असां वरी साईं जी मुल्तान वारे जी शाइरी बि आहे न जी जी सर शायदि ॿुधाइण असांखे तव्हां शाइरी आहे साईं पंहिंजो हिन बैतनो जॾहिं साईं त रुसी लाड़ मुल्क में वियो गौस बाबदी ज़करिया सही पोइ साईं वरी परचार वियसि पोइ साईं पंहिंजो बैतनो दस चवे दिलि मुंहिंजा हलज मुंहिंजा हइज मतिलब मुंहिंजा मय दिन कया पूरा ॿिया ॾातर ॾिनुमि ॾेज सोणो ॾिठुमि सेज से रोज़े शाहरुख ॾे माशाल्लाह माशाल्लाह वरी साईं चयो माशाल्लाह कि रावे रेल कंदियुनि ते आए अले जी वाई पढ़ींजा पंजाब जी सुरई सां सवाई लाखो चए लाल थी जिन लिङनि खे लाई ए लुॾ मां लाड़ाई तोखे सॾु शान जो पांधी गॾिया वञी पंहिंजे पीर सां माशाल्लाह 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 शुक्रिया साईं तव्हां असांजे नॉलेज में एतिरो इज़ाफ़ो कयो ऐं असीं उमेदु करियूं था की तव्हांजी नॉलेज में बि एतिरो इज़ाफ़ो थियो हूंदो ऐं जीअं सिंध पंहिंजो जेको औलियान जी वजह सां इलाही मशहूरु आहे ऐं पंहिंजो जेको हीउ ठठो ज़िलो आहे औलियान जी वजह सां एतिरो मशहूरु आहे त ख़ाली औलिया जेका हुआ उहो पाण नाला ॿुधूं था पर हे जेका औलिया जेका सुतर आहिनि सो इलाही वॾा वॾा कम करे रहिया आहिनि ऐं बाक़ाइदा हो चवंदा हुआ अलाह जा कुझु वली आया ज़मीन ते तॾहिं अॼुकल्ह जा माण्हू जेका गुनाह करनि था सो हलनि पिया न त सवेर खां इलाही पहिरीं खां हे जेका माण्हू गुनाह करनि पिया सो कर ॿुधी करे ख़तमु थी वञनि ग़रक़ थी वञनि सो इहे औलियान जी जेके ख़िदमतूं आहिनि मतिलबु हुन जेकियूं आहिनि जेकियूं घरे वज़ारियूं आहिनि हिन जूं जेकियूं इबादतूं आहिनि इन जी वजह से पाण जेका इहे गुनहगार माण्हू ई हुन दुनिया में हलूं पिया सो उन जी बंदगियुनि जी वजह से हलूं पिया शुक्रिया जीअं त तव्हांखे अंदरि चाचा ॿुधायो थोरो घणो नॉलेज अव्हांखे ॾिनी ऐं थोरो घणो मूंखे इहो ॿारहां माना ख़बर मिली आहे त जेको सो इहो वली जेको वली जेतिरा आहिनि ठटे में 1.25 लख वलियुनि जो जेको सो इहो दर्सदार काज़ी हो ऐं ॿियो चवंदा आहिनि त छित मथे जेको आहे सो इन करे कोन्ह बीहे त हू जेको आहे सो पंहिंजे जेका बि आहिनि पंहिंजो ॿिए आहिनि उन्हनि सां राब्ते में रही सघे ऐं चवंदा आहिनि त हिते जेको आहे सो वॾा बुज़ुर्ग चई विया आहिनि ऐं बुज़ुर्ग चवंदा बि आहिनि किताबनि में लिखियलु इहो आहे त मींहुं बरसाति जेकी पए थी उहो जेका आहिनि चवंदा आहिनि उहा अंदरि कोन थी अचे ऐं ॿियो जो अव्हांखे जेतिरो चाचा ॿुधायो उन मां अव्हांखे नॉलेज मिली हूंदी मूंखे थोरी घणी नॉलेज बि मूं अव्हांखे ॾिनी ऐं ॿियो जेको बि अव्हांखे हासिलु थियो अव्हां वीडियो लाइक शेयर पंहिंजो पसंदि आई हुजे त वीडियो लाइक करियो शेयर करियो कमेंट्स करियो ऐं हेठि सब्सक्राइब जो बटन हूंदो उनखे दॿायो ऐं बेल आइकन हिट करणु न भुलिजिजां छाकाणि त जॾहिं बि बेल आइकन हिट कंदा त असांजी वीडियो सभिनि खां पहिरीं अव्हां वटि ईंदी तुंहिंजी सिंध मुंहिंजी सिंध जीए सिंध